वाइस चेयरमैन सलमान असांजो वॾेरो उस्मान जमा जो वॾेरो हाजी अब्दुल अलीम साहब, डॉक्टर गफ़ार, मुनीर अयूब, हाजी शकूर, अशरफ, जब्बार ऐं मुंहिंजा अल कासमा जा नौजवान यूथ। अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरें इहो आहे तव्हांखे ख़बर आहे त इलेक्शन जो माहौल आहे। पहिरीं बि टे भेरा इलेक्शन मुलतवी थियासीं, टे भेरा पहिरीं अजर गुज़री चुका आहियूं, चोथों भेरो पिया अचूं। हीअ लोकल इलेक्शन आहे, मतिलबु पाण जेको नुमाइंदो पंहिंजी बिरादरी जो आहियां, माइट बि आहियां, नुमाइंदगी असांजो पंहिंजो आहे। पीपल्स पार्टी पैनल ते असीं आया आहियूं। असां बहितर सम्झो त पीपल्स पार्टी हिकिड़ी गवर्नमेंट आहे, असां हुन सां गॾु वञूं त असां लाइ फ़ाइदा आहिनि। इहो थोरो नौजवान खे चवंदुसि त सियासत ख़िदमत त पंहिंजी जॻह आहे, पर सियासत ताक़त वॾी आहे, वॾी ताक़त आहे सियासत। सियासत में वञण सां असांजा इलाही मसाइलनि फ़र्क़ु न आहे त असां कचो पाणी सफ़ा करायूं त उहे असांजा कम आहिनि, न असांजा तमामु घणा कम आहिनि। मसाइल कारोबार बिज़नेस ते सभु ते टफ करे सियासत, जेको सियासत जो ब्यूरोक्रेट। सियासत जे हवाले सां असांजी हिकिड़ी वॾी ताक़त आहे। असांजो वोट बैंक को मामूली न आहे। असां अगरि गॾिजी करे हिकु जॻह वञूं, ख़ुदा जो कसम वॾी ताक़त आहे वटि। ऐं 11-12 हज़ार वोटनि खां मामूली ॻाल्हि न आहे। और MP जा वोटनि, MLA वोटनि, पर सिर्फ़ु सम्झ जी मारा मज़हबी हवाले सां असां चऊं था भले कहिड़ो केॾा अलॻि थिए थो वञे थो मज़हबी हवाले सां, सुठी ॻाल्हि आहे। पर सियासत उहा चीज़ आहे, उन में अगरि हिकु मुश्ती आहे त असां मैसेज ॾींदासीं त सुभाणे असांजा तमामु घणा मसइला बि हल थींदा, मुश्किलातूं साम्हूं अचनि थियूं, उनखे दूर करण लाइ करे गॾिजी असां एज़ ए मेंबर बिरादरी जो पंहिंजो आहियां, नुमाइंदो आहियां बिरादरी जो आहे, सलमान बि असांजो पंहिंजो आहे। ऐं असांखे उमेदु आहे अॻे बि, मतिलबु ख़बर आहे अॻे बि पहिरीं बि फुल हिमायत हुई। हीअ त मोलो आहे मुंहिंजो घरु, अल कासमा जमा त मुंहिंजो घरु आहे सम्झ। अॻे बि जेको फुल हिमायत कई त जेको असां बाक़ाइदे मूंखे ख़बर आहे असांजा इस्लामी वारी मस्जिद जी पोलिंग इंशाल्लाह कासमा जे हवाले हूंदी। ऐं उते पंहिंजा 3800 वोट आहिनि। पहिरीं वोट पंहिंजा घरायल हुआ, कुझु विरोध में हुआ, पंहिंजे मुल्क जा तक़रीबन 2700 वोट त उहे सभु मूं तक़रीबन सलमान सां असां सपोर्ट कई। ऐं सभु इस्लामिया मस्जिद में खणा, विरोध में हाणे पंहिंजा वोटनि थियल कोन्हे। इस्लामिया मस्जिद मां इस्लामिया मस्जिद हमारे नौजवान यूथ वाली कंदासीं। ऐं हमेशह हिकिड़ो आहे अल्ताफ़ हुन सोरे अवां पुछियो सो इहा उमेदु आहे त उहो ॾींहुं कढंदा, हिकु ॾींहुं कढंदा। रोज़गार कारोबार सभु खे ज़रूरत आहे, पर हिकु ॾींहुं अगरि न वेंदो फर्क़ु पवंदो। उमेदु आहे तव्हां फुल पास ॾींदा ऐं इहो हिकिड़ो ॿधे सुबुह ॾींदा ऐं मैसेज ॾींदा त असांखे हेतिरा वोटर असां हेतिरा ॾेई सघूं था ऐं हेतिरे सां ताक़त आहे। सो इहा उमेदु आहे इंशाल्लाह सभु गॾिजी करे उन ॾींहुं सभु छुटी कंदा, फैमिली जा वोट कास्ट कराईंदा, ॿारनि खे मतिलबु फैमिली खे सभिनी कराए कास्ट कराए त सुठे मैसेज ॾींदा त सुभाणे असां वरी बि अॻियां सियासत था कयूं। असां MP ॿियो MLA ॿियो ॿियो जॾहिं असां अॻियां वधंदासीं। नौजवान मुस्तक़बिल नौजवान वरी असां त चलो वरी 50 साल वरी पोड़ा आहियूं, पर मुस्तक़बिल नौजवान असीं 14 नौजवान खे जॻह ते पहुचो, असांखे ख़ुशी आहे। महिरबानी।